नसीम खरले जूं कहाणियूं। मुरतिब दानिश नवाज़। रोशनी पब्लिकेशन कंडियारो। कहाणी आहे चोटरियों दर। बाख महल पाणीअ जी माप वठंदे हुन जी ओचितो नज़र वञी हिकु लाश ते पई जो बैराज जे दर में फाथो पियो हो। लाश जी ॻिची आरो पार कपियल हुई ऐं सिसी बाक़ी वञी खल जे टुकरे सां ॻंढियल हुई। लाश ॾिसी हू हिरास जी वियो ऐं के घड़ियूं भित खे हथ विझियूं चुपचाप बीठो रहियो। गपल महल खां पोइ हुन तां थोरो हिरास लथो त वरी लाश खे गौर सां ॾिसणु लॻो। लाश कंहिं ज़ाइफ़ा जो हो जंहिंखे ॻाढ़ो गगो पयल हो, जंहिंजा डिघा वार पाणीअ में लुढ़ण करे खुली पिया हुआ ऐं जंहिंजो भूरो बाहि जहिड़ो रंग हुन लुढ़े पाणीअ में बि कोॾ जियां पए झरकियो। हुन जी हिकु दिलि घुरियो त जेकर उन फॾे में न पवे ऐं दर खोले लाश खे हेठि लोड़े छॾे, पर वरी ॿी दिलि हुनखे ईअं करण खां झलियो ऐं खेसि रब जी ॾाढी सरकार यादि ॾियारी जहिड़ियुनि ॻाल्हियुनि में राज़ी कान हुई। हुन दिलि ई दिलि में पको पह कयो त हू पाण वञी थाणे ते फ़रियादी थींदो ऐं सूबेदार खां करड़ी जांच कराए खूननि खे सोगो कराईंदो। इहो इरादो करे पंहिंजी कोठीअ में आयो ऐं कुल्फ खणी दरबंदि करणु लॻो। दरबंदि करे ओचितो हुनखे पूर पियो त जेकर पंहिंजे तुर्त अमलदार सर्वेयर खे इहो समूरो मज़कूर ॿुधाईंदो वञे। उन पूर ते हिन वञी सर्वेयर जो क्वार्टर जो कड़ो खड़कायो, पर सर्वेयर जो सॼी राति सखर घुमी ऐं फिल्म ॾिसी असुरु मोटियो हो। सो कीअं पियो उहे 8-12 आननि वारा खड़का ॿुधे, पर हिन दर खे एसि ताईं न छॾियो जेसि ताईं सर्वेयर अची दर न खोलियो। अखियूं मेटींदे खांसि पुछाईं, छोड़े को खंडु पियो आ छा? न साईं, खंडु कोन्हे पियो, पर हिकु लाश अची दर में फाथो आहे। पोइ मूंखे छो जाॻाई? मां को सूबेदार आहियां? साईं, थाणे ते वञा थो, पर तोखे इतला ॾियणु आयुमि जो मतां देरि थी वञे। देरि? शाम ताईं मोटी आहीं, ॼण लख घटे, पोइ त रोज़ु हाज़िरियूं खाराईंदे। हा साईं, मथां जो पई आहे, मूं त ॾिबो न। भली वञी मुंहुं ॾे, पर ॿी ॻाल्हि ॿुध, मतां फ़रियाद में मुंहिंजो नालो शाइजी में लिखाई। न साईं, तुंहिंजो नालो कोन ईंदो, चवंदुसि त लाश ॾिसी सिधो थाणे ते आयो आहियां। ठीकु आहे, ईअं चइजांइ। सर्वेयर दर बंदि कयो। हू वरी बैराज ते आयो ऐं सखर तरफ़ हलणु लॻो। हुन अञा सॾु खनि पंधु कयो हो जो पोयां खेसि ट्रक जूं बतियूं नज़र आयूं। ट्रक ड्राइवरनि जी वॾाईअ जी खेसि चङीअ तरह ख़बर हुई। हू हेड़े तहिड़े खे त सिंगिल बि कोन ईंदा आहिनि, पर हिन खे सखर जो पंधु सुझो त हिन बि खणी हथु ॾिनो। ड्राइवर बि को अशराफ जो पुटु हो जो खणी ट्रक जॾियईं। हू ख़ुशीअ में पुर थी वियो ऐं दिलि ई दिलि में ड्राइवर जो थोरो मञणु लॻो, जंहिं ट्रक जले खेसि ॼंगुनि हणण खां बचायो हो। हुन ट्रक खे बीहारणु ऐं खेसि पंध खां बचाइण में मर्ज़ी बि मौला जी हुई, जो संदसि उन कम में राज़ी हो। थाणनि जे दर खां थोरो परते हू ट्रक जलाए लथो ऐं गेट अंदरि थियो। साम्हूं बीठल सिपाही खां सूबेदार जी पुछा कयईं, साहब जांच में वियल आहे? सिपाही खेसि क्याड़ीअ सां वरंदी ॾिनी। जमादार, मूंखे सूबेदार वॾे सां ज़रूरु मिलणो आहे। उहे ॻाल्हियूं छॾ मियां। छो, का फ़रियाद आहे छा? हा मियां, फ़रियाद आहे। हींअर फ़रियाद दाख़िल न थींदो, 2-3 ॾींहं रखी पोइ अचिजांइ। साल जी पछाड़ी आहे, ॿियो अॻु में ई वधियल आहिनि। मियां, का चोरी खाट जी ॻाल्हि थोरी आहे। खून थियल आहे, खून। तूं कयो आहे छा खून? किथे आहिनि हथियार? हथियार सूबेदार ई वठंदो, मूंखे छड़ो सणस मिलाए। इहे सना कम बि सूबेदार वॾो कंदो त बाक़ी मां ही मुछूं उस में अछूं कयूं आहिनि। जल्द पैरवी ॿुधाए। जमादार तकड़ घटि कर, मां बि दणको आहियां ऐं तो जहिड़ो ई सरकारी मुलाज़िम आहियां। खणी आसमान तां उॾड़ी लथो हुजी, तोखे हक़ीक़त ॿुधाइणी पवंदी। जमादार हरू भरू थो ज़िद करी, सूबेदार वटि तूं बि ॿुधजांइ। सिपाही हिन मां को चाढ़ो न ॾिठो त लाचार खे सूबेदार जे क्वार्टर ॾांहुं वठी हलियो। सूबेदार बि हींअर ताज़ो उथियो हो ऐं चांहि पिए पीताईं। सिपाही सलूट हणी सूबेदार खे चयो, साईं, ही फ़रियादी आयो आहे।
सूबेदार करड़ी अख खणी पंहिंजे सिपाहीअ ॾे ॾिठो ऐं ख़ार मां ख़ासि पुछाईं, अड़े अकुल जा दुश्मन, थाणे ते मुंहिंजी आमद आहे जो मूं ॾे वठी आयसि। साईं, मूं त हिन खे ॿुधायो त साहब गुनाह नंबर 224 जी जांच में मसरूफ़ आहे, पर हिन जो ॻोरी ॻाल्हि ॿुधाए त लाचार खेसि वठी आयसि, पाण बि सरकारी मुलाज़िम आहे। छा थो ॿुधाए? साईं चए थो त खून थियल आहे। खून चकुले में थियो आहे छा? पर हुते त सॼी राति राउंड में होसि। न साईं, मूंखे त जाइ वारदात जी ख़बर कान्हे, अव्हां खे पाण ॿुधाईंदो। अड़े मियां, वेझो अच, साहब खे समूरी हक़ीक़त ॿुधाए। ड्रुज डप न, सच ॿुधाईंदे त फ़ाइदो पवंदई, सिपाही हिन खे सॾे चयो। हू अॻिते वधी सूबेदार जे भरिसां आयो त सूबेदार ख़ासि पुछो, मियां तूं कहिड़े खाते में आहीं? साईं, मां गेज रीडर आहियां सखर बैराज ते। हा, हक़ीक़त कर। साईं, मूं सुबुह जो दस्तूर मूजिबि पाणीअ जी माप पे वरिती त हिकु लाश ॾिठमि जो बैराज जे दर में फाथो पियो हो। लाश जी ॻिची आरो पार कपियल आहे ऐं सिसी बाक़ी वञी खल जे टुकड़े सां ॻंढियल आहे। लाश मर्द जो आहे या औरत जो? औरत जो। लाश पक मच्छूं खाई वियूं हूंदियूं ऐं शनाख़त खां ज़ोर हूंदो। न साईं, अञा सलामत आहे। का ख़बरचार? को आयो को वियो? न साईं, असां वटि त को कोन आयो। कोड़ा खान, थाणे ते त को वारिस वसी कोन आयो? सूबेदार पंहिंजे सिपाही खां पुछो। न साईं, हिते बि न जन न कन। सूबेदार वरी ॾांहुं कंध फेरायो। हा मियां, केॾी महिल लाश ॾिठई? साईं, बाक़ पे फुटी। उते ॿियो केरु हो? कोई कोन, मां अकेलो हुउसि। पोइ कंहिंखे ॿुधाई आई? कंहिंखे कोन, सिधो थाणे ते आयो आहियां। तूं पाण किथे रहंदो आहीं? साईं, सखर बैराज ते क्वार्टर मिलियल आहे। अकेलो रहंदो आहीं या ॿारहें बचे? साईं, अकेलो। हा मियां, अकेलो छो न रहंदे, मुड़ुसु शौक़ीन थो ॾिसजी। शौक़ीन कीअं साईं? मियां, लबे महिराण ते ज़ोर हिक ॿिए खां औरतियूं अची गॾु थियनि, तो बि हिक खनि त ताड़ी हूंदी। न साईं, मां इन्हनि ॻाल्हियुनि खां परे आहियां। इन्हनि ॻाल्हियुनि खां परे हुजी हां त खून छो थिए हां, लाश छो लॻे हां? साईं, मां न सम्झो। गेज रीडर खे पघर अची विया। बराबरि, तूं हाणे ईअं ई सम्झंदे बि कोन, पर इहा महल आई त पाण ई तोते वांगुरु ॿोलींदे। साईं, तव्हीं मूं में अजायो शक था रखो। मां अहिड़ो कमु कयां हां त लाश हेठि न लोड़े छॾियां हां? आख़िर मूंखे कंहिं पे ॾिठो? हा, इहा ॻाल्हि तुंहिंजे फ़ाइदे में आहे, हुनखे ज़रूरु ख़्याल में रखिबो। चङो, लाश जो हुलियो त ॿुधाए। साईं, मां हेठि लही त कोन ॾिठो जो हिरास पे थियो, बाक़ी फोतण रंग जी भूरी, रिगन कारनि वारनि सां ॻाढ़ो गगो भर्त सां। वई वई, सूबेदार ॻोट भॻी। कीअं वई साईं? पक कयईं गघीले कारी मारे पंहिंजो मुंहुं धोतो। गेज रीडर अञा इहो गुफ़्तो न सम्झो, जो सूबेदार खां पुछाईं, साईं, कंहिं मुंहुं धोतो? मियां, तूं ॼटि माण्हू, तोखे उन्हनि ॻाल्हियुनि जी कहिड़ी ख़बर? इहे ग़ैरतूं गघीलनि खे जो को महिणो ॾियनि त उन ते ई आओ कनि। गेज रीडर हींअर इहा ॻाल्हि सम्झी वियो, सो सूबेदार खे चयाईं, साईं, उहे कहिड़े क़ुरान किताब में जाइज़ आहिनि? बरोच, हिन कानून खे छा था सम्झनि? अहिड़ा खून त हिननि लाइ जाइज़ आहिनि। पर साईं, कानून में त ॾोही आहिनि। हा मियां, कानून में त सिधो 302 आहे, पर केरु फरियादी थिए ऐं केरु बाको थिए, हुन कारीअ जो भाउ ऐं पीउ बि जूणी न खणंदा, ॿिया माइट त परे ॿधी। पर साईं, अव्हां अखियूं विझोनि त इहे ॾोह कीअं था लिकी सघनि? हा, जे डिघी जांच कबी त अटे मां वार कढी छॾिबो। मूंखे त अहिड़ो आज़मूदो आहे जो को खूनीअ खे खणी गुलाब जे अर्क में वींचारे 100 माण्हुनि सां गॾु बीहारे त बि मां हिक पल में कन खां वठी ॿाहिरि कढंदोसांसि त पुट माउ जा हिते जी बीह। वाह साईं वाह, इहो वरी कीअं? खून जी धप, खूनीअ मां त रत जी धप वेंदी। पोइ त साईं वारो कयो। मियां, हिन कारीअ जे केस में कंहिंखे पकड़े कंहिंखे पकड़िया, जंहिं बरोच में हथु पवंदो तंहिंमां खून जी धप ईंदी। पर साईं,
इहो बि त थी सघे थो त फोतण कारी न हुजे ऐं वाट वेंदे पाणी भरींदे जंहिं शिकारीअ खे हथु अची वई हुजे ऐं उन पोइ भव खां मारे खेसि लोड़े छॾियो हुजे। हा, ईअं बि थी सघे थो, पर अहिड़ो इम्कानु अटे में लूणु बराबरि आहे। साईं, हिकु भेरो जांच शुरू थी त पाण ई दग थींदो वेंदो। खून ऐं खथूरियूं थोरो लिकंदियूं आहिनि। मियां, अहिड़े खून जी मौलाना जांच कराए, इहे जांच त रहंदो घर जा ट्रपड़ बि गिलींदी। कीअं साईं? बाबा, लावारिस लाशनि जूं जाचूं के सवलियूं आहिनि? पहिरियों लाश कढाइण ते मज़ूरी, पोस्टमार्टम जो ख़र्चु, फोटोग्राफर, जीपनि जा भाड़ा किराया, लाश जो दफ़न कफ़न, उनखां पोइ बाला ऑफिसरनि जा सहमा, रोज़ पिया पुछाऊं कंदा, जेसिताईं ॿ ॾोकड़ संदन मुंहं में न हणबा। मियां, दर खोले, लाश लोड़े छो न पए छॾियई।